बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनों ऐं शायद रमज़ानुल मुबारक जे रातिन मां आखिरी रात अल्लाह तबारक व तआला हे मुबारक महीनो मुसलमानन जे लाए खैर जो भलाई जो ऐं बरकत जो महीनो बणाई करे मोकिलियो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त रमज़ानुल मुबारक जे महीने में अल्लाह तबारक व तआला अणगणियन माण्हुनि जे मग़फ़िरत जा फ़ैसला फरमाए थो। सॼे महीने रमज़ान में एतिरा माण्हू नथा बख़्शजन जेतिरनि माण्हुनि जे मग़फ़िरत जा फ़ैसला लैलतुल क़द्र जे रात में थियनि था। ऐं अॼु जी रात थी सघे थो त लैलतुल क़द्र जी रात हुजे, रमज़ान जो आखिरी घड़ियों ख़त्मुल क़ुरआन जी बाबरकत तक़रीब ऐं दुआ दुआ ईअं है अद्दुआ मुख़ुल इबादत, दुआ इबादत जो मग़ज़ है। चंगो भलो हटो कटो नौजवान हुजे, सेहतमंद नौजवान हुजे, पर जेकर उनके दिमाग न हुजे तो माण्हू उनके चरियो समझंदा। दुआ जी अहमियत आहे ऐं रमज़ान में हर रात में अल्लाह तबारक व तआला पाण फरमाए थो त या तालिबल खैर, आहे को घुरण वारो मां घुरे त मां रब ॾेई छॾिया, आहे को कर्ज़न मर्ज़न मुसीबतुनि में वरतल मां रब के सॾे, कर्ज़न मर्ज़न मुसीबतुनि मां जिंद आजी करे छॾिया, आहे को बे औलाद औलाद घुरे मां रब औलाद अता करे छॾिया। रमज़ानुल मुबारक के बाबरकत घड़िन में जेका इबादत कई, जेकियूं निमाज़ूं पढ़ियूं, कुरान मजीद जी तिलावत कई, इन निमाज़ुनि जो इन तिलावत जो इन इबादतुनि जो असांजी ज़िंदगी ते असर पयो या न पयो। रमज़ान में तो असांजी नमाज भी कज़ा न थी, बाकी सॼो साल असांजा लक्षण कहिड़ा आहिनि। रमज़ान में तो कुरान मजीद जो ख़त्म कढियो, तिलावत कई, बाकी सॼो साल कुरान के हथ लाहिण जे लाइ तैयार न आहियूं। एहतिमाम सां तरावीहूं पढ़ियूं, उन्हनि जो असांजे मथां को असर भी थियो आहे या नाहे थियो। इन्न सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर, त नमाज तव्हां खे बुरनि कमनि खां रोके थी। किए खबर पई त इबादत कबूल थी या न थी? किए खबर पई त रमज़ान जे अंदर दिल में का तब्दीली आई या ना आई? शैतान जा असरात जॾहिं असांजे दिल ते पवन था, शैतानी कमन जा असरात जॾहिं असांजे दिल ते पवन था, त पोइ इबादत मां लज़्ज़त खत्म थी वञे।
मांखे तकरीर करनी कोने, दुआ घुरणी आहे, लेकिन हे बचार ज़रूरी ॻाल्हियूं जेके अर्ज़ करण चाहियां थो। पहिरीं शइ आहे त इंसान जे इबादत मां लज़्ज़त ख़त्म थी वञे। 3 कलाकनि जी फिल्म ॾिसण में कीअं तो वक़्तु गुज़री वञे ख़बर नथी पए, लेकिन शलन कारी साहब हिकिड़े ॾींहुं तरावीहुनि में थोड़ी तिलावत लंबी करे, असांखे 30 सेकंडनि वारो हाफ़िज़ खपे, 3 ॾींहंनि वारो ख़त्म खपे, 6 ॾींहंनि वारो ख़त्म खपे, 30 मिंटनि वारो जेको 30 मिंटनि में निमाज़ वितुर तरावियूं सभु ख़त्म करे, उहो ॻोल्हींदा वरितऊं था रमज़ान में। न बाबा, न मुल्ला जे पोयां केरु पढ़ंदो, 1.5 कलाक थो वठे सिपारे में, इबादत मां लज़्ज़त ख़त्म थी वञे। इन जो मतिलबु आहे त शैतान कारिन जे करे असांखे इबादत में सुरूर नथो मिले। ऐं ॿियो, रिज़्क़ मां बरकत ख़त्म थी वञे। शैतान कारिन जे करे, शैतान जे इत्तबा जे करे, गुनाहनि जे कसरत जे करे हिक इबादत में लज़्ज़त कोन्हे। निमाज़ पढ़ण ते दिलि न चवंदी, रोज़ो रखण ते दिलि न चवंदी, क़ुरान खोलींदो मस हिकिड़ो सी वर्क पढ़ी अॻिते पढ़ण ते दिलि न चवंदी। इब्तिदा जे रमज़ान जे ॾींहंनि में 3 सिपारा 4 सिपारा 5 सिपारा शौक़ सां पढ़ी, वरी क़ुरान ठपे रखी, सॼो महीनो गुज़री वियो, ख़त्म कोन कढी। इहो इन जे करे जो दिलि ते शैतान कारिन जो असर आहे, गुनाहनि जो असर आहे। ॿियो, रिज़्क़ मां बरकत ख़त्म थी वेंदी, रिज़्क़ में बरकत न आहे। घर परेशान, औलाद परेशान, 2 वक्तनि जी मानी जे लाइ परेशान। इन जो मतिलबु आहे त शैतान कारिन जो असर आहे, दिल गुनाहनि में ग़रक़ थियल आहे। ऐं टियों, वक्त मां बरकत ख़त्म थी वेंदी, वक्त में बरकत न रहंदी। हिकिड़ो माण्हू घर जो वॾो सॼो घर संभालियो वेठो हूंदो, हाणे 5 भाती हिकिड़े माण्हू जेतिरो कमु नथा करे सघनि, वक्त में बरकत ख़त्म थी वेंदी। ऐं टियों, चौथों, ज़िल्लत मुक़द्दर बणिजी वेंदी, हर जगह ते ज़लील पियो थींदो, ख़्वार पियो थींदो। जंहिंजी दिल गुनाहनि में कारी थी वई, जंहिं रब जो दर छॾे ॾिनो, हर जगह ते पियो ज़लील थींदो। यारनि में वेठो आहे, दोस्तनि में वेठो आहे, सभिनी मां उहो अकेलो ठठोलियूं उन ते थींदियूं। जेको ईंदो टोणो उन ते, जेको ईंदो मज़ाक उन ते, ज़िल्लत उन जो मुक़द्दर थींदी। इबादत मां लज़्ज़त ख़त्म, रिज़्क़ मां बरकत ख़त्म, वक्त मां बरकत ख़त्म, ज़िल्लत उन जो मुक़द्दर बणजंदी ऐं दिल कमज़ोर थी वेंदी। दिल उन जी इंतहाई कमज़ोर, ड्रिजंदो पियो। थाणेदार खां भओ, वॾेरे खां भओ, ख़ान खां भओ, नवाब खां भओ, किथे FIR न थी वञे, किथे को ॾिसी न वठे, किथे को पकड़े न वठे। भओ उनजे दिल ते हूंदो, बुज़दिल थी वेंदो। जॾहिं दिल गुनाहनि में ग़रक़ हूंदी, ऐं छहों, ख़ौफ़ मुसल्लत थी वेंदी, हर वक़्तु ख़ौफ़ जी कैफ़ियत में, हर वक़्तु ख़ौफ़ उनजे मथां मुसल्लत हूंदो। पर जेकॾहिं को निमाज़ पढ़ण तो अचे ऐं कारी साहब बर आयतूं पढ़ियो आहिनि, दिल चवेसि अल्लाह करे अञा 3 आयतूं पढ़े, समझो त तुंहिंजी दिल में पाकाई आहे, समझो त तुंहिंजे तौबह इस्तग़फ़ार जो असर तुंहिंजे दिल ते थियो आहे। 5 रुपया 50 रुपयो 100 रुपयो मज़दूरी करे, मेहनत करे, रेड़ी हलाए कमाया थई, पर इज्जत सां बच्चन के मानी तो घर आए। समझो त अल्लाह जी अनवारात जो नुज़ूल शुरू थी वियो। थोड़े वक्त में सब कम उकुलजी वञे, थोड़े वक्त में तहांजा जेका कम आहिनि उहे निमटी वञनि। समझो त दिल दीन जे तरफ़, अल्लाह जे तरफ़ माइल आहे।
इज्जत ही इज्जत हुजे, घर में इज्जत, ज़ाल जे सामो इज्जत, बच्चन जे सामो इज्जत, पाड़े में इज्जत, मुआशरे में इज्जत, ऑफिस में इज्जत। दिल मजबूत हुजे तो थानेदार जे हथ में, बहुतार जे हथ में, खान जे हथ में, नवाब जे हथ में कुछ कोने, सब कुछ अकेले अल्लाह जे हथ में। मौत जो वक्त मुकर्रर आयो, कोई टारे न सघंदो, पर जेकर मौत जो वक्त कोन्हे, मां सिधे रस्ते ते हलंदुस, को मुंहिंजो वार वांगुरु नथो करे सघे। ऐं खौफ अकेले अल्लाह का हुजे त मरंदुस त कहिड़े मुंहं सां रब जे साम्हूं बीहंदुस, कहिड़े मुंहं सां मदीने जे मीर जो हौज़े कौसर ते सामनो कंदुस। लिहाज़ा इन नियत सां दुआ कयो त अॼु हितां उथूं त पंहिंजनि गुनाहनि जी तौबह करे उथूं। रब बख्शण वारो आहे, मदीने जे मीर फरमायो अत्ताइबु मिन ज़म्बि कमन ला ज़म्ब लह, जे गुनाहनि खां तौबह कई उहो इया ॼण उन गुनाह कयो ई कोन्हे। ऐसा ही जन फरमायो मन सामा रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बि, जे रमज़ान जा रोज़ा ईमान ऐं इहतिसाब सां रखिया अल्लाह उन जे पोयनि गुनाहनि खे माफ़ करे थो छॾे। ऐसा ही जन फरमायो मन क़ाम लैलतुल क़द्रि ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बि, जे लैलतुल क़द्र जे रात ते बीही करे रब खे पाॾायो, पंहिंजे रब खां घुरियो, पंहिंजे रब जे साम्हूं पंहिंजनि ॻोढ़नि निदामत सां पेश थियो, अल्लाह इन जे गुनाहनि खे ईअं माफ़ थो करे छॾे ॼण पंहिंजे अम्मा जे पेट मां हाणे ॼायो। अचो त गॾिजी करे पंहिंजे रब जे बारगाह में हथ खणूं, पंहिंजे रब खां बख़्शिश घुरूं, पंहिंजे रब खां रिज़्क़ में बरकत घुरूं, पंहिंजे रब खां दुनिया ऐं आख़िरत जो कामयाबियूं ऐं कामरानियूं घुरूं। अचो त रब खां घुरूं त असांजी दिल दुनिया में न लॻे, असांजी दिल दीन में लॻे, असांजी दिल मस्जिद में लॻे, असांजी दिल टीवी ऐं वीसीआर जे तरफ़ मुतवज्जे न हुजे, असांजी दिल अल्लाह जे क़ुरान जे तरफ़ मुतवज्जे हुजे। शल रब करीम तव्हां असांजी अॼु जी हिन हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर व मक़बूल फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा अंतस्सलाम व मिनकस्सलाम व इलैका यर्जिउस्सलाम। हय्यिना रब्बना बिस्सलाम व अदखिलना दारस्सलाम। तबारकत रब्बना व तआलैत या दल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका अल-अफ़्व वल-आफ़िया वल-मुआफ़ात अद-दाइमत फ़िद-दीन वद-दुनिया वल-आख़िरा। अल्लाहुम्मा अजिरना मिनन-नार। अल्लाहुम्मा अजिरना मिनन-नार। अल्लाहुम्मा अजिरना मिनन-नार। अल्लाहुम्मा इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़लूबि अलैहिम वलद्दाल्लीन। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका الهدى والتقى والعفاف والغنى। اللهم أتمم أمورنا بالخير واختم لنا بالخير، وبك نستعين يا عزيز يا غفار. اللهم إنا نسألك العفو والعافية والمعافاة الدائمة في الدين والدنيا والآخرة.
اللهم أجرنا من النار اللهم أجرنا من النار اللهم اغفر لحينا وميتنا وشاهدنا وغائبنا وصغيرنا وكبيرنا وذكرنا وأنثانا اللهم من أحييته منا فأحيه على الإسلام ومن توفيته منا فتوفه على الإيمان ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين لا إله إلا أنت لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين اللهم اهدنا فيمن هديت وعافنا فيمن عافيت وتولنا فيمن توليت وبارك لنا فيما أعطيت وقنا واصرف عنا شر ما قضيت فإنك تقضي ولا يقضى عليك या अल्लाह असांजी अॼु जी हिन हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमा या अल्लाह असांजे हिननि ख़ाली हथनि खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमा या अल्लाह मुंहिंजे ॿिनि भाइरनि हिते क़ुरान मजीद ॿुधायो तरावीहुनि में क़ुरान मजीद जी तिलावत कई या अल्लाह उन्हनि जी तिलावत खे उन्हनि जे ॿुधाइण खे ऐं जिन जमातनि क़ुरान मजीद ॿुधो या अल्लाह उन्हनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमा या अल्लाह का कमी पेशी थी उनके दरगुजर दूर फरमा या अल्लाह इन तिलावत जो सवाब सरकार दो आलम ताजदार अंबिया इमामुल अंबिया खतीबुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक रूह के पहुंचा या अल्लाह इन कुरान जे खत्म जो सवाब सवा लख नबी जन जे पाक रूहन के पहुंचा या अल्लाह इन तिलावत जो सवाब सहाबा इकराम जे पाक रूहन के पहुंचा या अल्लाह इन तिलावत जो सवाब औलिया अतकिया शुहदा जे पाक रूहन के पहुंचा या अल्लाह इन तिलावत जो सवाब असां जे हिन इदारे जे बानी असां सभनी जे मुहसिन मुरब्बी उस्तादुल उलमा हजरत मौलाना अली मोहम्मद हक्कानी रहमहुल्लाह जे रूह के पहुंचा या अल्लाह इन तिलावत जो सवाब असां जी दादी अम्मा जे रूह के पहुंचा या अल्लाह या अल्लाह या अल्लाह इन कुरान पाक जे तिलावत जो सवाब इन खत्म जो सवाब असां जे शहीद वाले शहीद इस्लाम शहीद मस्जिद शहीद नमाज शहीद सजदा अल्लामा खालिद महमूद सुमरो रहमहुल्लाह जे पाक रूह के पहुंचा या अल्लाह इन कुरान पाक जे खत्म जो सवाब जिन तरावीहुन में कुरान ॿुधो उन्हनि जे अज़ीज़न ऐं क़रीबन मां घर जे मित्रनि ऐं माइटनि मां कोई फौत थी वियो त या अल्लाह उन जे रूहन के पहुंचा या अल्लाह या अल्लाह या अल्लाह करीम अल्लाह रहीम अल्लाह हन्नान अल्लाह मन्नान अल्लाह
वासिउल मग़फ़िरह अल्लाह। या अल्लाह ईमान जी जिंदगी ईमान ते मौत अता फरमा, कलमे जी जिंदगी कलमे ते मौत अता फरमा। या अल्लाह असां सभनी के बार बार हज बैतुल्लाह जी सआदत नसीब फरमा, उम्र जी सआदत नसीब फरमा, काबतुल्लाह जा तवाफ नसीब फरमा, रोज़े रसूल अतहर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीदार नसीब फरमा। या अल्लाह कर्जदारन जे कर्ज के दूर फरमा, कर्जदारन जे कर्ज के दूर फरमा, परेशान हाल बंदन जे हाल जे मथा रहम फरमा। या अल्लाह असां सभनी के ज़ालिमन जे ज़ुल्म खां बचा, जाबिरन जे जबर खां बचा, हासिदन जे हसद खां बचा, नाज़रीन जे नज़रे बद खां बचा। या अल्लाह कुशादो रिज़्क़ नसीब फरमा, जज्जो रिज़्क़ नसीब फरमा। या अल्लाह दर दर जी मुहताजी खां बचा, दर दर जे सामो हथ टंगण खां बचा। या अल्लाह पंहिंजो मोहताज बना, पंहिंजे दर जो मोहताज बना। या अल्लाह इज्जत जी जिंदगी नसीब फरमा, जिल्लत जी जिंदगी खां बचा। या अल्लाह बीमारन के सेहत कामिला आजिला मुस्तमिर्रा दाइमा अता फरमा। या अल्लाह तमाम मरहूमीन जी मग़फ़िरत फरमा, तमाम मरहूमीन जे दरजात के बुलंद फरमा। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह मुझे शहीद वालिद जे दरजात के बुलंद फरमा, मुझे शहीद अब्बे जे कब्र के नूर से मुनव्वर फरमा, मुझे शहीद वालिद जे या अल्लाह के मंजिल के आसान फरमा। या अल्लाह मुझे शहीद अब्बे जे कातिलन के नीस्तो नाबूद बना। या अल्लाह मुझे शहीद वालिद जे कातिलन के जलील ख़ार कर। या अल्लाह उन्हन के पकड़ कर। या अल्लाह उन्हन जे मथा पंहिंजो कहर ऐं गज़ब नाज़िल फरमा। या अल्लाह इन दुआ में जेका तुंहिंजा बाना शरीक आहिनि, या अल्लाह इन्हनि सभिनी जे सीननि जे राज़नि के तू ॼाणे थो। या लाउड स्पीकर जे आवाज़ ते जेके तू जुबानियूं शरीक आहिनि, या अल्लाह सभिनी जे सीननि जे राज़नि के तू ॼाणे थो। तू अलीमुम बिज़ाति सुदूरा। या अल्लाह सभिनी जे जायज़ हाजतुन ऐं मुरादुन के पूरो फरमा, सभिनी जे जायज़ हाजतुन ऐं मुरादुन के पूरो फरमा। जिन जी औलाद नेक सालेह ना है, फरमा बरदार ना है, या अल्लाह उन्हनि जी औलाद के नेक सालेह बना, फरमा बरदार बना। असां सभिनी जी औलाद के मुत्तबे सुन्नत बना, असां सभिनी जी औलाद के असां जे अखियुनि जो ठार बना। या अल्लाह असां जे हाल जे मथां रहम फरमा, असां जे घर जे मथां रहम फरमा, असां जे मिटन माइटन अजीजन करीबन जे घरन जे मथां रहम फरमा। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह करीम अल्लाह रहीम अल्लाह हन्नान अल्लाह मन्नान अल्लाह वासिउल मग़फ़िरह अल्लाह। या अल्लाह या अल्लाह तुझे हबीब फरमायो, मदीने जे मीर फरमायो, ताजदार अंबिया फरमायो, इमामुल अंबिया फरमायो। रमजान जे हर रात में या अल्लाह अलाई केतरन माण्हुनि जे मग़फ़िरत जा फ़ैसिला था थियनि, अणगड़ियन माण्हुनि जे मग़फ़िरत जा फ़ैसिला था थियनि। या अल्लाह असां पंहिंजे गुनाहनि जा इक़रारी हूं, मञूं था असां गुनाहगार आहियूं, ऐबदार आहियूं, खताकार हूँ, बदतरीन मुजरिम हूँ। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह ये गुनाह जा इकरारी बनिया, मुजरिम बनिया, तुझे दर से आया वेठे। या अल्लाह गुनाह जे करे दिल एतरी कारी थी वई जो रोअण भी न थो अचे। या अल्लाह असांजे हिननि कूड़न गोड़न के पंहिंजे बारगाह में मंजूर मक़बूल फरमा। या अल्लाह मदीने जे मीर फरमायो, लैलतुल क़द्र जे रात में बनु कलब कबीले जे बकरिन जे वारन जे बराबर माण्हू जी बख़्शिश जा फ़ैसिला था थियनि। या अल्लाह किरोड़ा माण्हू बख़्शी वञे नहीं जे करे असां रहिजी वञूं त काॾे बि न से। मौला हितां बि ख़ाली मोटियासीं त कंहिंजे दर ते वेंदासीं। या अल्लाह या अल्लाह तुंहिंजे दर खां सवा कोई दर कोन्हे।
सवा कोई कोने मौला। मौला मेरी मग़फ़िरत जो फैसला फरमा। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह, जिन रोज़ा रखा इन रोज़न के मंजूर व मकबूल फरमा। जिन कुरान जी तिलावत कई इन तिलावत के मंजूर व मकबूल फरमा। दिन तरावीह पढ़ियो जिन तरावीह के मंजूर व मकबूल फरमा। या अल्लाह एतकाफ वारा भी तुझी रज़ा जिला बैठा थे मौला। मौला इन एतकाफ वारन जी तौबा के भी कबूल फरमा। या अल्लाह या अल्लाह, करीम अल्लाह, रहीम अल्लाह, हन्नान अल्लाह, मन्नान अल्लाह, वासिउल मग़फ़िरह अल्लाह। मौला एक दफ़ो चाहो न तुम्हारा थी। मौला एक दफ़ो चाहो न तो माफ करे चाहिए। बोले तुझे हबीब फरमायो तो नौजवान जी तौबा तो के ॾाढी वणंदी आहे। या अल्लाह नौजवान जी तौबा तो कर। या अल्लाह तुझे हबीब फरमायो तो के अक्सन वारन वारन कहा या ईदो। या अल्लाह अक्सन वारन वारा इन दुआ में बैठा है। या अल्लाह मासूम बच्चन जी दुआ के तू रद नहीं कदो। या अल्लाह मासूम बच्चा तुखे बाराए रहा है। या अल्लाह राजी थी पंजो रज़ामंदो नसीब फरमा। या अल्लाह पंजो कुर्ब नसीब फरमा, पंजी मोहब्बत नसीब फरमा, दीन जो रस्तो नसीब फरमा, शैतान मरदूद का पनाह नसीब फरमा। या अल्लाह सरकार दो आलम ताजदार अंबिया ये क्यों खैर जो भलाई जो बरकत जो दुआओं घुरियो। या अल्लाह वो सब दुआओं असा सबनी जे हक में मंजूर व मकबूल फरमा। सवा लख नबी जन जे क्यों खैर जो भलाई जो बरकत जो दुआओं घुरियो असा सबनी जे हक में मंजूर व मकबूल फरमा। सवा लख सहाबा जे क्यों खैर जो भलाई जो बरकत जो दुआओं घुरियो असा सबनी जे हक में मंजूर व मकबूल फरमा। या अल्लाह जिन शुरूर ऐं फितन का इन्हनि पनाह घुरी। या अल्लाह सबनी के उन्हनि शुरूर ऐं फितन का पनाह नसीब फरमा। या अल्लाह जिनके नेक सालेह औलाद नाहे उन्हनि के नेक सालेह नरीना औलाद अता फरमा। जिन जी औलाद फरमा बरदार नाहे उन्हनि जी औलाद के फरमा बरदार बना। या अल्लाह अकनाफ आलम में जाते जाते अंदर इस्लाम जो निजाम फरमा, इस्लामी कानून जो निजाम नाफिज फरमा। या अल्लाह असांजे हुक्मरानन के हिदायत नसीब फरमा। जेकर हिदायत इन्हनि जे मुक़द्दर में नाहे इन्हनि के दफ़ा दूर फरमा। या अल्लाह पाकिस्तान जे इंच इंच जी हिफाजत फरमा, पाकिस्तान जे चप्पे चप्पे जी हिफाजत फरमा। या अल्लाह सबा झड़ी सिंध के बागुन जे वातन में आजाद बना। इन सिंध के एक दफ़ो बीहर बाबुल इस्लाम बना। करीम अल्लाह, रहीम अल्लाह, हन्नान अल्लाह, मन्नान अल्लाह, वासिउल मग़फ़िरा अल्लाह। मौलाए करीम असांजी ज़िंदगिन के खिदमत दीन मतीन जे लाए मंजूर व मकबूल फरमा। या अल्लाह असांखे मस्जिद सां मोहब्बत नसीब फरमा, कुरान सां मोहब्बत नसीब फरमा, निमाज सां मोहब्बत नसीब फरमा, कुरान वारन सां, निमाज वारन सां, मस्जिद वारन सां मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह या अल्लाह असांजी ज़िंदगिन के खिदमत दीन मतीन जे लाए मंजूर व मकबूल फरमा। या अल्लाह मौत महणो कोन्हे, मौत बरहका। या अल्लाह जरे मौत अचे त शहादत जो मौत नसीब कजाए। मौला शहादत जो मौत नसीब कजाए। मौला शहादत जो मौत नसीब कजाए। मौला ये मोर मसूर की दाद पंजे हाल जी संगे खबरा संगे पंजे प्रकार की खबरा। या अल्लाह या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना
इरजिई इला रब्बिक राज़ियतन मर्ज़िया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। अल्लाह जरे तुझे तरफ सद थे तैये थे मुतमईन नफ्स वालिया या अय्युहन नफ्सुल मुतमईन्ना, ए मुतमईन नफ्स वालिया इरजिई इला रब्बिक, तुझे रब के तरफ मोटिया राज़ियतुन मर्ज़ियतुन, जो रब तो राज़ी तो रब का राज़ी। तुझे तरफ आई हो अवार्ड मिले तो फदखुली फी इबादी, तुझे बंधन में दाखिल थी वदखुली जन्नती, जन्नत जमाल का बन जी। या अल्लाह सके भजन बंधन में शामिल फरमा, मुझे फरमा बरदार बंधन में शामिल फरमा। या अल्लाह शहादत जो मौत नसीब कर जाए, मस्जिद जो मौत नसीब कर जाए, नमाज जो है सजदे जो मौत नसीब कर जाए। एक तरफ औलाद बीठी सड़े तो बाबा मोटिया, बाबा कारे तो वने अदा मोटिया अदा कारे तो वने। एक तरफ मलाइका सड़े इरजिई इला रब्बिक, पंहिंजे रब जे तरफ मोटिया। या अल्लाह असां पंहिंजे गुनाहनि जा इकरारी अॼु तुंहिंजे दर ते पंहिंजा कूड़ा कूड़ा खणी आया आहियूं। या अल्लाह असांजे बख़्शिश जा फ़ैसिला फरमा, असांजे मग़फ़िरत जा फ़ैसिला फरमा। या अल्लाह आफ़ियत ऐं ख़ैर जी ज़िंदगी, या अल्लाह ख़िदमत दीन मतीन जी ज़िंदगी खां पोइ जॾहिं मौत अचे त शहादत जो मौत नसीब कजाए, मस्जिद जो मौत नसीब कजाए, नमाज जो मौत नसीब कजाए, करीम अल्लाह सजदे जो मौत नसीब कजाए। या अल्लाह, या अल्लाह सभिनी खे मुत्तबे सुन्नत बना, असांजे बच्चन खे मुत्तबे सुन्नत बना, असांजे कदम कदम ते असांजी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह असांजो उथण, असांजो वेहण, असांजो खाइण, असांजो पीअण, असांजो कौल ऐं फ़इल, असांजो किरदार ऐं गुफ़्तार सुन्नत ऐं सीरत जे मुताबिक़ हुजे। या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह असांजो सीनो ला इलाहा इल्लल्लाह जे नूर सां मुनव्वर फरमा, असांजो सीनो ला इलाहा इल्लल्लाह वारे ज़ेवर सां रास्ता फरमा, त असांजो ज़ाहिर, असांजो बदन मुहम्मदुर रसूलुल्लाह जे सुन्नत ऐं सीरत सां रास्ता फरमा। हुज़ूर जे हुक्मनि जे मुताबिक़ हलण वारो बणा, असांजे चेहरे ते मोहम्मद अरबी जी सुन्नत हुजे, असांजे मथे ते मोहम्मद अरबी जी सुन्नत हुजे, असांजो कौल ऐं फ़इल मदीने जे मीर जे हुक्मनि जे मुताबिक़ हुजे, असांजो किरदार ऐं फ़इल या अल्लाह मदीने जे मीर जे हुक्मनि जे मुताबिक़ हुजे। या अल्लाह जेको घुरी सघियायूं उहो बि अता फरमा, जेको न घुरी सघियायूं उहो बि अता फरमा। या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह मरण खां पोइ मदीने जे मीर जी शफ़ाअत नसीब फरमा। जॾहिं हौज़ कौसर मदीने जे मीर जो सामनो थे, या अल्लाह मदीने जो मीर असांखे ॾिसी मुस्कुराए, असां उनखे ॾिसी मुस्कुराए। या अल्लाह ये न थे त असांजे बद किरदारनि जे करे, ये न थे त असांजे बदामालनि जे करे हुज़ूर असांखां मुंहुं मोड़े छॾे। या अल्लाह हुज़ूर जी शफ़ाअत नसीब फरमा,
मदीने जमीर जे हसन सहो से कोसर जा जाम नसीब फरमा या अल्लाह घुरण में न सो अचे टूटन फूटन लफ्ज़न के मंजूर मकबूल फरमा बेरब्ते बेतरतीब घुरण के पंजे बारगाह में मंजूर मकबूल फरमा या अल्लाह या अल्लाह या अल्लाह करीम अल्लाह रहीम अल्लाह हन्नान अल्लाह मन्नान अल्लाह वासिउल मग़फ़िरह अल्लाह ओ 70 मौन का वदी का प्यार करने वाला अल्लाह ओ जी उस जवाब देने वाला अल्लाह लब्बैक आबदी से जवाब देने वाला अल्लाह इन्हन खाली हसन के खाली झोलिए के पंजे बारगाह में मंजूर मकबूल फरमा या अल्लाह जने तुझे बारगाह में हाजिरी जो वक्त हो जाए अजीजन करीबन मित्रन वाइटन खमोक लेने जो वक्त हो जाए बच्चन के यतीम करने जो वक्त हो जाए गरवारी के बेवाह करण जो वक्त हो जाए ज़ुबान ते कलमो जारी कर जा ज़ुबान ते कलमो जारी कर जा या अल्लाह ज़ुबान ते कलमो जारी कर जा खात्मो ईमान ते कर जा या अल्लाह खात्मो ईमान ते कर जा खात्मो कलमे ते कर जा ज़ुबान आखिरी लफ्ज़ हो जन ला इलाहा ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।